सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथां छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। चनाइन ते जंहिं वक़्तु घुरायो त हलिया ईंदासीं, जंहिं वक़्तु घुरायो त हलिया ईंदासीं, महफ़िल खे मचायो त हलिया ईंदासीं। ही मेड़ ख़ुशियुनि जा त सवें ॿार अचनि पिया, सूर्य ते सॾायो त हलिया ईंदासीं। तक़रीब जो आगाज़ कयूं था लाखीणे लतीफ़ भिटधणीअ जे शेर सां त जे तूं बेतभाई, जे तूं बेतभाई से आयतूं आहिनि, जे तूं बेतभाई से आयतूं आहिनि, नियो मन लाइन पिरिया संदे पार ॾे। ऐं जीअं मूं तव्हांखे ॿुधाई त इमदाद ओठो, उनजी मां तव्हांखे जदोजहद जी कहाणी छा ॿुधायां। हू पंहिंजे ज़ात में हिकु मुकमिल कहाणी आहे, हिकु मुकमिल किताब आहे। उनजो हिकिड़ो वॾो दर्दीलो जोखम जो सफ़र आहे, जंहिंजे में हुन हणा वणा महिनतूं कयूं आहिनि, कशाला कया आहिनि, कॾहिं ज़ालिम जे आॾो सिर न निवायो आहे ऐं हिकिड़ी वॾी जदोजहद खां पोइ अॼु लंडन में पहुची हिकु रेडियो क़ाइमु कयो आहे जंहिंजो नालो आहे वॉइस ऑफ सिंध। वॉइस ऑफ सिंध जा अॼु अल्हम्दुलिल्लाह 6 साल पूरा थिया आहिनि। नंढड़ो अबहम ॿार वॾो थी 6 सालनि जो थियो आहे। पर हिकिड़ी ॿी ख़ुशख़बरी तव्हांखे ॿुधायां त अॼु रेडियो वॉइस ऑफ सिंध सां गॾु अदा इमदाद जी बि बर्थडे आहे। जनम ॾींहं जो लखे मुबारक। सिंधी ज़बान जो हिकु तमामु सुठो ब्रॉडकास्टर, लेखक, शाइर ऐं अनाउंसर जेको हिते कुझु ॾींहं पहिरीं आयो हो ऐं तव्हां उनखे हिकिड़े फंक्शन में ॾिठो हो। संदसि नालो आहे यासिर काज़ी। यासिर काज़ी तव्हांजे लाइ कुझु खणी आयो आहे ऐं मां अदा इमदाद खे चवंदसि त महिरबानी करे यासिर काज़ी जी तक़रीर असांखे ॿुधायो, जेका हुन असांजे लाइ ख़ासि तौर ते सिंध मां मोकिली आहे। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी। अवल अल्लाह अलीम आला आलम जो धणी क़ादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम, सो साराह सचो धणी चई हमद हकीम।
करे पाण करीम जोड़ऊं जोड़ जहान जी। अवल अलाह अलीम जंहिं जोड़ियो जग जहान, मिड़नी मखलूकनि खां ऊचो आहे इंसान, मांझी मर्द महान जंहिं सच जे ख़ातिर सिर ॾिनो। बिस्मिल्लाह रहमान रहीम। अॼु हिकिड़ो अहिड़ो भरपूर, हिकिड़ो अहिड़ो ख़ुशियुनि भरियो, हिकिड़ो अहिड़ो कामयाबियुनि ऐं सोभ सां भरपूर ॾींहुं आहे, जंहिं ॾींहं जे हवाले सां मां सम्झां थो त असां सभिनी खे ख़ुशीअ जो इज़हार करणु घुरिजे ऐं उहो इज़हार करियूं पिया। ऐं उन ख़ुशीअ जे इज़हार खे अवां सभिनी सां सलींदे ऐं वंडींदे जेको उत्साह मुंहिंजे दिलि में आहे, जेका ख़ुशी मुंहिंजे दिलि में आहे, जेका मुसरत मुंहिंजे दिलि में आहे, मां यकीनी तौर ते उनजो इज़हार मूंखे पके त लफ़्ज़नि में कोन करे सघंदुसि। मूंखे चवंदा आहिनि यासिर काज़ी, ऐं अॼु मां असां मुख़ातिबु आहियां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां। ऐं रेडियो वॉइस ऑफ सिंध यानी सिंध जो आवाज़, उहो रेडियो जंहिं तव्हां ताईं हिन वेबसाइट जी दुनिया में, हिन साइबर वर्ल्ड में सिंध जी सुरहाण खे पहुचाइण जो अॼु खां 6 साल अॻु एहतमाम कयो। जी हा, अॼु जॾहिं असीं अवां सां मुख़ातिबु आहियूं त अॼु 11 ऑगस्ट जी तारीख़ आहे ऐं 2018 जो साल आहे। 2012 में अॼु खां 6 साल अॻु रेडियो वॉइस ऑफ सिंध पंहिंजे नशियाती सफ़र जो आगाज़ कयो ऐं असां सभु सराहा आहियूं त असां रेडियो वॉइस ऑफ सिंध जा 6 वरह मुकमल करे रहिया आहियूं। उनजी 6हीं सालगिरह जी तकमील, 6 सालनि जी तकमील थी रही आहे। मूंखे वधीक इन करे बि ख़ुशी आहे छाकाणि त आउं रेडियो वॉइस ऑफ सिंध जो हिसो आहियां, उनजे कुटुंब जो भाती आहियां ऐं कंहिं न कंहिं हवाले सां रेडियो वॉइस ऑफ सिंध रस्ते अवां सां मुख़ातिबु थियण जो मौक़ो मिलंदो आहे। हफ़्ते जा 15 कलाक अवां सां मुख़ातिबु थियण जो मौक़ो मिलंदो आहे। त इन करे तव्हां सभिनी खे अॼोके ॾींहं जूं जेके सरहायूं आहिनि, अॼोके ॾींहं जी जेका ख़ुशी आहे, उहा तव्हां सां वंडींदे सलींदे ॾाढी ख़ुशी पई महसूसु थिए। सो दिलि जे गहराइनि सां मां अवां सभिनी खे मुबारकबाद पेश करियां थो। अॼु मूं ॼाणी वाणी भिटाई जे बैत खां फौरन पोइ जेको बैत तव्हां सां वंडियो, उहो बैत निशानदेही करे थो उन सफ़र जी जेके पाण चवंदा आहियूं अणथक सफ़र। ऐं उहो अणथक सफ़र असांजी हिन टीम रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी टीम गुज़िरियल 6 सालनि में तय कयो ऐं यकीनन उन ई अज़्म ऐं वलवले सां पाण अॻिते पिया वधूं त इहो अज़्म ऐं वलवलो कॾहिं बि माठो कोन्हे थियणो। ऐं इन खे हिकु इदारे जी सूरत में, जेका यकीनी तौर ते फ़र्द ई हलाईंदा, पर कंहिं हिकिड़े फ़र्द जे हुजण या न हुजण सां उनजो इख़्तिताम कोन थींदो ऐं हिकु तहरीक वांगुरु असां इन खे वठी हलंदासीं। उहो बैत हो अवल अलाह अलीम जंहिं जोड़ियो जग जहान। बाक़ी सभई तारीफ़ूं उन पालनहार जे लाइ आहिनि, पर मिड़नी मखलूकनि खां ऊचो आहे इंसान। उहो इंसान जेको मसजूद मलाइका आहे, उहो यकीनी तौर ते सभिनी मखलूकनि खां ऊचो आहे। ऐं मांझी मर्द महान जंहिं सच जे ख़ातिर सिर ॾिनो। पिटाई बि चयो त सूर्य मरी सोभ खे दिलि जा वहम विसार, हण भाला विड़ भाकुरें आॾी ढाल मढार, मथां ते तरार मार त मतारो थिए। पर भिटाई ईअं बि चयो, जंहिं ते पाण सभई इहा जेका रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी जेका टीम आहे, उहा जेका अमल पैरा आहे हिन ते, त बंदर जा भई त सुखाणिया मसुम हो, कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझि मही, एॾो सूर सही निंड न कजे नाखवा। सो सिंध जी सुरहाण खे पहुचाइण जो अज़्म खणी ऐं मिशन एंड विजन असांजो फ़क़ति उहो चवंदा आहिनि त हिकिड़े जुमिले ते मुश्तमिल, हिकिड़े जुमिले ते मुश्तमिल न, हिकिड़े लफ़्ज़ ते मुश्तमिल आहे। असांजा मूल मता, असांजो मिशन विजन उहो आहे फ़क़ति सिंध। सिंध जी तारीख़, सिंध जी तहज़ीब, सिंध जो तमदन, सिंध जे अदब ऐं ॿोलीअ ऐं आर्ट ऐं कल्चर, उन जा मुख़्तलिफ़ जेके रंग आहिनि उहे अव्हां ताईं पहुचाइण जो जेको ज़िम्मो आहे सो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन खयों। ऐं इमदाद उॾे साहिबु पंहिंजी जेका जाखोड़ सां ताबीर सॼी ज़िंदगी जेका गुज़ारी आहे, उहा असां सभिनी जे साम्हूं आहे। मुख़्तलिफ़ जायुनि ते मुख़्तलिफ़ इदारनि खे ठाहींदड़ इदारा साज़ शख़्सियत सहाफ़त जी दुनिया में पाण वञी रहिया आहियूं। क़ौमी कारकुन जी हैसियत सां पाण सहूबतूं बि ॾिठूं, ॾुखिया ॾींहं बि ॾिठूं ऐं उहे ॾुखिया ॾींहं शायदि असां ज़ाती तौर ते कोन्हियूं ॾिसी सघिया, असां फ़क़ति उन जे बारे में ॿुधो आहे। ऐं उन सां हिकिड़ो जेको इज्तमाही शऊर आहे, उन इज्तमाही शऊर जे वाधारे जे लाइ जंहिं असांजी टहीअ कमु कयो ऐं उन टहीअ में जेके सरमोड़ नाला हुआ उन्हनि में इमदाद उॾो साहिब बि मौजूदु हो। ऐं उन जी सरवाणीअ में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जेको पंहिंजो कमु करे पई, उहो वाक़ई भिटाई जे इन बैत वांगुरु आहे त बंदर जा भई त सुखाणिया मसूम हो। चवंदा आहिनि न त हर इदारे जी हिकिड़ी पॉलिसी हूंदी आहे, असांजी पॉलिसी फ़क़ति सिंध आहे। ऐं जेके सुगंधूं जंहिंजो मूं ज़िक्र कयो त अदब ऐं आर्ट ऐं कल्चर ऐं सकाफ़त ऐं ॿोली सभु कुझु तारीख़ ऐं तहज़ीब ऐं तमदन, इहो बि पंहिंजी जाइ ते, पर सिंध जो सूर, सिंध जे सूर खे ज़ुबान ॾियण जो कमु जेको कयो आहे सो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कयो आहे।
मूंखे जेतिरा बि महिरबान हींअर ॿुधनि पिया उन्हनि सभिनी महिरबाननि खे इहा ॼाण आहे, उहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ॿुधंदा रहिया आहिनि, ॿुधनि पिया ऐं ॿुधंदा रहंदा। सिंध जे कुंड कुड़छ में रोड ते जेको कुझु थिए पियो, जेको एहतजाज थिए पियो, जेके जलसा जुलूस थियनि पिया, जेके अदबी निशस्तूं थियनि पियूं, जेके ताज़ियती वर्कशॉप थियनि पिया, जेके ताज़ियती गॾिजाणियूं थियनि पियूं, जेके वॾियुनि शख़्सियतुनि जूं बशमूल वेझड़ाई में असां खां विछड़ी वियल कामरेड जाम साकी, साईं रसूल बख्श पली जो साहिबु, साईं मोहम्मद इब्राहिम जोयो साहिबु, उन्हनि जी यादि में मेड़ाका था थियनि पिया, उन्हनि जी फिन्यूरल्स ते तदफीन ते उन्हनि जे आख़िरी रस्मुनि में कहिड़ा कहिड़ा माण्हू शरीक था थियनि पिया, उन्हनि खां उन्हनि जे बारे में वीचार वंडण ऐं उन सां गॾोगॾु बुख हड़तालूं हुजनि, धरना हुजनि, गुम थियल माण्हुनि, गुम थियल असांजे भाउरनि, मिसिंग पर्सन्स जे लाइ एहतजाज हुजनि ऐं उन्हनि जे ख़ानदान जे कुटुंब जे भातियुनि जा लुड़क हुजनि, उन्हनि सां गॾु लुड़क हारण वारो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन आहे। कॾहिं बि को बि अहिड़ो अमल जेको सिंध जे मफ़ाद जे ख़िलाफ़ आहे उहो थिए थो त उते आवाज़ उथारण में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजो किरदारु अदा पई करे। कंहिं बि सिंध जे मशाहिर मंझां कंहिंजी बि वरसी आहे, कंहिंजो बि विछोड़ो आहे, उन मौक़े ते जेको बि सिंध जो दर्द आहे, सिंध जीअं उन दर्द जो इज़हार करे पई, उनखे बि तव्हां ताईं पहुचाइण में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। ऐं मां सम्झां थो त जेतिरे असराइते अंदाज़ में हुन पंहिंजो किरदारु अदा कयो आहे, मां वरी ज़िमेदारी सां इहा ॻाल्हि चवां थो त उन ज़िमेदारीअ सां, एतिरी रिस्पॉन्सिबिलिटी सां असांजा जेके सिंधीअ जा टीवी चैनल्स आहिनि उहे बि उन्हनि इशूज़ खे कवर करण में कीबाइनि था पिया, जंहिं हवाले सां, जंहिं अंदाज़ में रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन उन्हनि इशूज़ खे सिंधियुनि ताईं पहुचायो आहे। ऐं सॼे सिंध में जेके सिंधी रहनि था उहे बि, ऐं उन सां गॾोगॾु सॼी दुनिया में, सॼे आलम में, बिटाए चओ न आलम सब आबाद करी, त सॼी दुनिया में, अमरीका जे मुख़्तलिफ़ रियासतुनि में, यूरोप जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में, बज़ात ख़ुदि यूनाइटेड किंगडम जे मुख़्तलिफ़ रियासतुनि में, ऐं उन सां गॾोगॾु सॼी दुनिया में, यानी ॾूर ओभर खां वठी विच ओभर खां वठी एशिया ऐं अफ्रीका, जिते जिते दुनिया में सिंधी रहनि था, सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़, सिंधी ॿोली सम्झंदड़, सिंधी अदब सां चाह रखंदड़, सिंधी ॿोलीअ सां चाह रखंदड़, सिंधियुनि सां, सिंध वासियुनि सां मुहबत ऐं उकीर जो जज़्बो ऐं रिश्तो रखंदड़ जेके ॿुधनि था, उन्हनि सभिनी खे पाण में ॻंढण जो किरदारु जेको कयो आहे अदा, उहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कयो आहे। हलो हलो कोरीअ नाज़ुक जिन जो नींहुं, ॻंढीन सारो ॾींहुं छिनण मूर न सिखिया, त इहो ॻंढण वारो जेको कमु आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन कयो आहे। उहो ई सबबु आहे जो सिंध जी राजधानी कराची में वेही मां जेकॾहिं सैयद सालेह मोहम्मद शाह जे आवाज़ में भिटाई जे बैतनि जी जेका उपटार आहे, जेका रेंडिशन आहे, उहा जेकॾहिं मां नशर करियां थो त उहा असांजे शिकागो में वेठल सिंधीअ जे कननि ताईं पहुचे थी, ऐं हू उन खे ॿुधी ईअं थो महसूसु करे ॼण त हू सिंध जे पंहिंजे कंहिं ॻोठ में, जनम भूमिअ में मौजूदु आहे। त इन सिंध खे गॾण में जेको किरदारु अदा कयो आहे सो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन अदा कयो आहे। ऐं यकीनी तौर ते इहो हिकिड़ो अहिड़ो ॾुखियो कमु आहे जेको ॾुखियो कमु 6 सालनि में असांजी सॼी टीम उनखे सवलो बणायो आहे। जेके जेके असां सां दोस्त साण आहिनि, असांजी टीम जो हिसो आहिनि, मां सर्वे चुढे जो बि ज़िक्र कंदुसि जंहिंसां असां तकनीकी सहकार में हिक ॿिए सां असां हर वक़्तु ॼण त ॻंढियल आहियूं। जेकॾहिं कंहिं शइ जी तरसील, कंहिं प्रोग्राम जी, कंहिं प्रोडक्शन जी उन ताईं पहुच जेकॾहिं नाहे थी त अधु राति जो बि 2-3 बजे बि हिक ॿिए खां इहो पुछिबो आहे त फलाणी शइ कीअं आहे, फलाणी शइ किथे, ऐं फलाणी शइ रहिजी वई, फलाणी मेल न पहुती। त इहो मतिलबु ॾींहुं राति हिकु करे कमु करण वारो जेको सिलसिलो आहे उहो इनखे ई चइबो आहे। मशकूर फुलकारो साहिबु हिकिड़ो प्यारो प्रोग्राम कंदो आहे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ मागनि मकाननि जी सूंहं ऐं सुरहाण खे असां ताईं पहुचाईंदो आहे। सिंध जे मिटीअ जो हुगाव तव्हांखे रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ॿुधण सां ईंदो। ऐं निज गैर तिजारती बुनियादनि ते जंहिंजे पोयां, जंहिंजे पस मंज़र में को बि अहिड़ो मक़सदु कोन्हे त ॾोकड़ कमाइबो, ऐं जॾहिं इहो मक़सदु ईअं बेलॉस नमूने सां तव्हां सिंध जी ख़िदमत करणु चाहियो त यकीन ॼाणो त उन में पोइ वरी मशल मंझां मशल ॿरे थी, ॾींहं मंझां ॾीओ ॿरे थो, अब्दुल करीम गदाई बकौल लाट ॿरंदी रहे ऐं जोत जलंदी रहे। सो इहो सॼो जेको हाणे हिकिड़ो मिशन आहे उहो मिशन पूरी सिंध जो मिशन आहे। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन रुगो मुंहिंजो या मशकूर फुलकारे साहिब जो, अहमदाद उडे साहिब जो कोन्हे को, इहो हर सिंध वासी जो आहे ऐं हर सिंध वासी खे हुन में कंट्रीब्यूट करणो आहे। असांखे ख़ुशी आहे तव्हांखे ॿुधाईंदे त अॼु खां वठी असां ऐलान करे रहिया आहियूं 24 कलाक वेब टेलीविज़न जो, जंहिंजी नशियात इब्तिदाई तौर ते 24 कलाक न हूंदी, पर असां उनखे 24 कलाकनि जी नशियात ताईं खणी वञण जो इरादो रखूं था। उन में बि फ़क़ति अव्हांखे सिंध नज़र ईंदी, उहा सिंध जेका रोडनि रस्तनि ते आहे, उहा सिंध
जेका हक़ीक़ी सिंध आहे उहा सिंध जेका सूरनि में आहे, उहा सिंध जेका बसुनि ते में लड़के थी, उहा सिंध जंहिं वटि पाणी पीअण जो कोन्हे, 80% माण्हुनि वटि पीअण जो पाणी कोन्हे, उहा सिंध जंहिं वटि सिहत जूं सहूलियतूं कोन्हनि, उहा सिंध जंहिं वटि जंहिंखे कमंद जो अघु कोन थो मिले पियो, जेके कणिक जा आबादगार बंजर ज़मीनुनि जे करे, बैरल ज़मीनुनि जे करे उहे मथे खे हथु ॾेई वेठा आहिनि ऐं उन्हनि जा बचा बुख था मरनि, उहा सिंध न जेका असांजा टीवी चैनल्स ॾेखारनि था पिया त उन में एॾा महांगा खाधा था ठाहिण सेखारीनि जो मां सम्झां थो त हिकिड़े माण्हूअ जे राशन जो हफ़्ते जो ख़र्च बि उनखां घटि हूंदो जेतिरो हू हिकिड़ी डिश में था ठाहिण सेखारीनि पिया। या जेको असां पंहिंजनि गीतनि जे ज़रिए, गीतनि मां मुराद जेके वीडियोस ठहनि थियूं अॼुकल्ह, उन में जेको असां कल्चर ॾेखारियूं था, या ड्रामनि में जेको असांजा चैनल्स धाड़ियल कल्चर ॾेखारनि था, इहा असांजी सिंध न आहे। जेका असुल सिंध आहे, जिते लुक लॻे, जिते अक तपनि, सो देश मुसाफ़िर मुंझोड़े, जेका उहा सिंध आहे, उन सिंध खे ॾेखारण ऐं अव्हां ताईं पहिरीं ॿुधाइण जो कमु, ऐं यकीनन असां तस्वीर चिटींदा आहियूं आवाज़ सां, पंहिंजनि लफ़्ज़नि सां, ऐं हाणे उनखे स्क्रीन ते तव्हां ताईं पहुचाईंदो असांजो वॉइस ऑफ सिंध। इहो सिंध जो आवाज़ आहे जेको कॾहिं रेडियो जी सूरत में, कॾहिं टेलीविजन जी सूरत में तव्हां ताईं पहुचे पियो। असां सभिनी जो अज़्म हिकिड़ो ई आहे, जेको हर सिंध वासी जो अज़्म आहे, ऐं उहो हर सिंध वासी जेको असां सभिनी जो पाण में हिकिड़ो संबंध ऐं रिश्तो आहे, ऐं उन जे तो अञा न ॼातो आ केरु देशवासी, त असांजी मिट्टी जेका आहे सा अणासी न आहे। असां ॼाणूं था त असांजो देशवासी केरु आहे, ऐं उहो जहिड़ो बि आहे, उहो बज़ाहिर भले मेरो आहे, पर उनजी नियत मेरी न आहे, ऐं उहो असांजे जीअ में रहे थो, ऐं असां पंहिंजे हर देशवासीअ तां कुर्बान वञूं। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं उन सां गॾोगॾु असांजी वॉइस ऑफ सिंध टेलीविजन, वेब टीवी तव्हां ताईं सिंध जे सूर खे ऐं सिंध जी सूंहं खे तव्हां ताईं पहुचाइण जो अज़्म कयो आहे, ऐं असां इन अज़्म खे अॻिते वठी हलंदासूं। अमां सभिनी जी वॾी महिरबानी जो तव्हां अॼु हिन ख़ासि मौक़े ते, हिन ख़ुशीअ जे इज़हार में, हिन सुरहाण जी विर्छ में असां सां गॾु आहियो। रब करे त इन सुरहाण में इज़ाफ़ो थिए, ऐं इन सुरहाण जी पहुच, इन जी रसाई अञा अॻिते पहुचे, ऐं जेको सिंधी न बि आहे, जेको सिंधवासी न बि आहे, जेको सिंधी ॿोली न बि थो सम्झे, उन ताईं बि इहा सूंहं पहुचे, ऐं असां भरपूर नमूने सां सिंध जे केस खे दुनिया जे हर प्लेटफॉर्म ताईं पहुचायूं, दुनिया जे हर फोरम ताईं पहुचायूं, ऐं सिंध सुबुह पसे हिकिड़ो अहिड़ो सुबुह जंहिं सुबुह में सुख बि हुजे, अमन बि हुजे, शांती बि हुजे, ऐं मुंहिंजो हर देशवासी हमेशा ख़ुशहाल रहे। इहा सिंध काबो बि काशी विया, चवे कुझु बि को शेख या ब्राह्मन, ऐं इहा वाकई कुहाड़े ॾियां ॾोह कहिड़ो अयाज़, कपे कंद असांजो वयो कालगन। सो वाकई हीअ जेका सॼी टीम आहे, उहा सॼी टीम जस लहणे, खीरूं लहणे, ऐं इन्हनि जे लाइ उस्ताद बुखारी चयो त जो क़ौम जीआरे उहो जीअंदो रहंदो, जो आम उजारे उहो जीअंदो रहंदो, मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक आहे, जो सिंध संवारे उहो जीअंदो रहंदो। अवां सभिनी खे हिकिड़ो दफ़ो ॿीहर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जी 6हीं सालगिरह तमामु घणी मुबारक, ऐं वॉइस ऑफ सिंध वेब टीवी जो इफ़्तिताह तमामु घणो मुबारक हुजे। तव्हां सभिनी खे वाधायूं। साथियो, ही हो यासिर काज़ी। यासिर चयो त हर इदारे जी, हर माण्हू जी का न का पॉलिसी थींदी आहे, ऐं असांजी पॉलिसी आहे सिंध। हुन इहो बि चयो त असांजे मुल्कनि सां मुल्क मिलाइण वारो ऐं असांजे लुड़कनि सां लुड़क हारण वारो आहे रेडियो वॉइस ऑफ सिंध। महिरबानी यासिर काज़ी। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन